अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इशूज़ नॉन इशूज़ सां गॾु मां आहियां अवां जी मेज़बान साइमा बलोच। नाज़रीन, 9 मई वारे वाक़िए खां पोइ मुल्क जी सियासी सूरत हाल तब्दील थींदे नज़र अची रही मौजूदा सूरत हाल मुल्क पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा केतिरा ई अॻुवाण तोड़े कारकुन पार्टी छॾे रहिया आहिनि। हुन हवाले सां असां सां गुफ़्तगू लाइ मौजूद आहिनि कल्याण न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ ऐं तजिया निगार गुलाम मुस्तफ़ा सोलंगी। अस्सलाम वालेकुम सोलंगी साहब। वालेकुम सलाम। सोलंगी साहब, मौजूदा सियासी सूरत हाल में PTI जा अॻुवाण ऐं कारकुन धड़ाधड़ पार्टी छॾे रहिया आहिनि, हुनखे अव्हां कीअं था ॾिसो? जी बिल्कुलु साइमा, तव्हां सही ॻाल्हि कई त मुल्क जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा तब्दील थींदे नज़र अची रही आहे ऐं ख़ासि तौर ते जेके 9 मई वारा वाक़िया थिया हुया ऐं 9 मई जे वाक़ियनि खे जेके वॻोड़नि खां पोइ जेका PTI जे मथां जेको हिकिड़ो सूरत हाल अहिड़ी आई आहे त पार्टी जा जेके अॻुवान आहिनि, कारकुन आहिनि, उहे आहिस्ते आहिस्ते पार्टी खे छॾींदा पिया वञनि ऐं वॾे पैमाने ते जेके हुन जा लीडर हुआ उहे बि पार्टी छॾे रहिया आहिनि। ऐं इहा हिकिड़ी PTI जी हिकिड़ी इहा सियासी जेका आहे जेका हूंदी आहे हुनजी त हुन सियासत में अची करे हिकिड़ो प्लान न ॾिनो, हिकिड़ो जेको हुनजो आहे मंशूर न ॾिनो, जंहिंजे करे हीअ जेके माण्हू PTI में शामिलु थिया उहे वरी PTI छॾे रहिया आहिनि। हाणे जेका सूरत हाल पैदा थिए पई त उन में काफ़ी जेके सो PTI जा अॻुवान जेके आहिनि उहे छॾे करे ऐं हू इहो जवाज़ ॼाणाईंदा त असां हाणे PTI खे अलविदा करे असां पंहिंजो को ॿियो कमु कंदासीं। जीअं चवनि था त असां को वकालत शुरू कंदासीं, वरागी सियासत ताईं हथु खणी रहिया आहिनि। त इन सूरत हाल में तव्हां ॾिसंदो त तहरीक इंसाफ़ जे जेकी तर्जुमान आहे मुसरत जमशेद चीमा ऐं संदसि जेको मुड़ुसु आहे जमशेद चीमा, उहो बि पार्टी छॾण जो फ़ैसिलो करे चुको आहे ऐं ॿिन्ही तरफ़ां पार्टी छॾण जे फ़ैसिले जी दावा संदन वकील जेको आहे सो इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कई। मुसरत ऐं जमशेद चीमा जे वकील मलक मोहम्मद रियाज़ चयो त ॿई अॻुवान जल्द जेके आहिनि सो PTI छॾण जो ऐलान कंदा। अहिड़ी तरीक़े सां खोड़ अहिड़ा PTI जा अॻुवान जेके पार्टियूं छॾींदा पिया वञनि ऐं तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी PTI खे वॾो इहो जेको धचको रसियो आहे उहो अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर शीरी मज़ारी जेका आहे उन पारां PTI जेको सियासत छॾण जो ऐलान कयो वियो आहे। शीरी मज़ारी ऐलान कंदे इहो बि चयो त 9 ऐं 10 मई ते जेको पुरतशदुद वाक़ियनि जी मज़मत कयां थी ऐं अॼु खां पोइ पार्टी हिन जी सियासत सां मुंहिंजो को बि वास्तो न हूंदो। हाणे ही जेके सियासतदान आहिनि इहे आया तकिड़ा PTI में, हुन खां पोइ PTI आहिस्ते आहिस्ते हिन में छिंदा पिया आहिनि, छाकाणि त इहो बि चवंदा आहिनि त बीठे जो यार सभु को आहे, किरे जो केर बि कोन्हे को। त असां वटि ईअं आहे त जॾहिं पार्टी उभरी हुई त माण्हुनि धड़ाधड़ हुन में शमूलियत इख़्तियार कई हुई ऐं वरी हाणे जॾहिं पार्टी ते ॾुखिया ॾींहं अची विया आहिनि त उहे अॻुवान साॻाई जेके आहिनि उहे छॾींदा पिया वञनि। पर थिए ईअं पियो त ॾिसो हीअ रियासत ते हमिलो जेको आहे उहो को बि सियासतदान जेकॾहिं रियासत ते हमिलो करे थो त रियासत पाकिस्तान जो उहो थंभु आहे जेका माना सम्झ असांजा मुहाफ़िज़ आहिनि। रियासत जेकॾहिं पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त करे थी, रियासत जेकॾहिं पंहिंजे जेके जवान शहीद कराए थी त उनजे जेकॾहिं पाकिस्तान जे अंदरि ई का सियासी पार्टी जेकॾहिं उन ते हमिलो करे थी ऐं रियासत सां टकराए खाए थी त यकीनन उहो सियासतदान जेको आहे उहो इन मुल्क में हली न सघंदो। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको अॻुवान आहे फ़याज़ुल हसन चौहान, उन बि पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। नेशनल प्रेस क्लब इस्लामाबाद में हुन जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई उन में बि हुन इहो चयो त मुल्क में 24 करोड़ आवाम जेको 9 मई जे वाक़ियनि ते ग़मगीन आहे ऐं मूंखे बि हुन ते ॾुखु आहे। हिन इहो बि चयो त मूं इमरान ख़ान खे हिकु ॻाल्हि सम्झाई हुई त रियासत सां टकराव जी पॉलिसी छॾे ऐं मौजूदा हुकुमरान जेके आहिनि उहे उन्हनि ख़िलाफ़ु तहरीक शुरू करणु घुरिजे। पर रियासत ऐं इदारनि सां टकराव करणु सियासतदाननि जो कमु न आहे ऐं मूंखां सवाइ इमरान ख़ान खे कंहिं न चयो हो त सियासत में तशदुद नाहे थींदो। हाणे तव्हां ॾिसो त इहा साॻी सूरत हाल जेका आहे त उन जा पंहिंजा जेके लीडर हुआ उहे बि इमरान ख़ान खे इहो सम्झाइनि पिया त रियासत सां टकराव न खाओ। जेको माण्हू रियासत सां टकराव खाए थो उहो मुल्क में सियासत नथो करे सघे, छाकाणि त उन्हनि सियासतदाननि जी मुहाफ़िज़ बि उहा रियासत आहे। उन्हनि सियासतदाननि जा जेकी आहे सियासत जी हिफ़ाज़त करे थी, उनखे जेके हूंदा आहिनि उनजी हिफ़ाज़त करण वारा उहे बि अहलकार हूंदा आहिनि। त उन सॼी सूरत हाल में PTI जो जेको मोराल आहे उहो हिन महिल किरी पियो आहे ऐं जेको 9 मई जा जेके वाक़िया थिया उन 9 मई जे वाक़ियनि खां पोइ जेकी सूरत हाल पैदा थी आहे
तक़रीबन जेके इमरान ख़ान जा वेझा साथी आहे जेके हुनजे काबीना में शामिल आहे उहे पार्टी छॾे चुका आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ जे अॻुवाननि बि वॾे जेके मेन माण्हू हुया अली ज़ैदी ऐं इमरान इस्माइल बि जेके पार्टी छॾण जो उन्हनि ऐलान कयो आहे ऐं अली ज़ैदी पार्टी ऐं सियासत छॾण जो ऐलान कंदे इहो बि चयो आहे त 9 मई जे वाक़िअनि खां पोइ घणी सोच वीचार बैदि सियासत छॾण जो मूं फ़ैसिलो कयो आहे ऐं जॾहिं त PTI जे सभिनी उहिदनि तां बि हुन पंहिंजी इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। होॾां कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध जे अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल बि तहरीक इंसाफ़ छॾण जो ऐलान कयो आहे। हाणे न सिर्फ़ु इन सां जेके सियासतदान गॾु हुया उन्हनि सिर्फ़ु पार्टी छॾे करे ईअं चइबो न हिकिड़ी पार्टी छॾे करे कंहिं ॿी पार्टी में शमूलियत इख़्तियार कंदा पर उहे शमूलियत बि इख़्तियार नथा कनि पिया ऐं हू जेके आहिनि पार्टी छॾण खां पोइ मुरागी सियासत ई छॾे रहिया आहिनि। जी सोलंकी साहब, तव्हां छा था ॾिसो त जेके पार्टी छॾे रहिया आहिनि जेके कारकुनान आहिनि जेके ॿी पार्टी में वेंदा त हुननि खे उते उहा अहमियत या उहा इज़त मिलंदी या हुन पार्टी सां उहे सचा थी हलंदा, मुख़लिस थी हलंदा? हा, बिल्कुलु तव्हां इहो सही चयो त इहे जेकी मौजूदा सूरत हाल आहे सियासी उन में जेके पार्टी छॾे रहिया आहिनि ऐं उहे कंहिं ॿी पार्टी में वेंदा उन्हनि खे का अहमियत न मिलंदी। पर तव्हां ॾिसो तारीख़ इन ॻाल्हि सां भरी पई आहे त जॾहिं बि अहिड़ी का सूरत हाल पैदा थी आहे ऐं माण्हुनि हिकिड़ी पार्टियूं छॾियूं त ॿी पार्टी में शामिलु थिया आहिनि। पर हिन वक़्तु सूरत हाल कुझु ईअं न आहे त जेके माण्हू पार्टी छॾे रहिया आहिनि उहे कंहिं पार्टी में शमूलियत कनि पिया, पर इहा उमेद ज़ाहिर कई पई वञे त हिकिड़ी नई पार्टी ठहिण लाइ वञे पई ऐं उहा पार्टी जॾहिं ठहंदी त उन में ही समूरा जेके अॻुवान आहिनि उहे उन पार्टी में शमूलियत कंदा ऐं वरी मथां इलेक्शन पे अचे, वरी उन इलेक्शन में जेको सो पंहिंजो हिसो वठंदा ऐं पंहिंजूं सीटुनि ते ईंदा। पर हाणे इहा अवाम मां बि तवक़ा घटि करणु उन्हनि खे घुरिजे त छाकाणि त हीअ जेके सियासतदान आहिनि इहे इन्हनि खे चइबो आहे त पार्टियूं तब्दील कंदा रहंदा आहिनि, छाकाणि त कॾहिं कहिड़ी पार्टी में कॾहिं कहिड़ी पार्टी में, इन करे अवाम जो बि उन्हनि ते एतमाद तमामु घटि हूंदो आहे। ऐं जॾहिं अवाम जो एतमाद कंहिं सियासतदान तां कंहिं लीडर तां खॼी वञे त पोइ उहो आसानी सां सीटूं खटे न सघंदो आहे। इलेक्शन में यकीनन उनजी हार बि हूंदी आहे। ऐं हिन वक़्तु तव्हां ॾिसो त हुकूमत अवामी मुस्लिम लीग जे जेको सरबराह आहे शेख रशीद ऐं तहरीक इंसाफ़ जो जेके नव अॻुवान आहिनि उन जा डिप्लोमेटिक पासपोर्ट बि रद्द करे छॾिया आहिनि ऐं हुकूमत तहरीक इंसाफ़ जे सीनियर अॻुवाननि समेत 10 सियासतदान जा जेके डिप्लोमेटिक पासपोर्ट आहिनि उहे रद्द कया आहिनि। जिन अॻुवाननि जा पासपोर्ट रद्द कया विया आहिनि उन्हनि में शाह महमूद कुरैशी बि शामिलु आहे, परवेज़ खटक शामिलु आहे, आज़म सवाती शामिलु आहे ऐं फ़रख हबीब आहे, अली अमीन गंडापुर आहे, ज़रताज गुल आहे, अली मोहम्मद ख़ान ऐं ॿिया शामिलु आहिनि। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद जो जेको डिप्लोमेटिक पासपोर्ट आहे उहो बि रद्द कयो वियो आहे। तव्हां इन सूरत हाल में ॾिसो जेको शेख रशीद आहे उहो मुख़्तलिफ़ पार्टियुनि में रहियो आहे, मुख़्तलिफ़ पार्टियूं तब्दील कंदो रहंदो आहे, कॾहिं काफ़ लीग में हुजे, कॾहिं नून लीग में हुजे, कॾहिं कहिड़ी पार्टी में हुजे, कॾहिं कहिड़ी पार्टी में हुजे। अहिड़ी सूरत हाल में जेको सो हाणे तव्हां ॾिसो जेके कारकुन छॾीनि था पिया उहे कंहिं न कंहिं आसिरे उमेद ते पार्टी छॾीनि पिया। पर हिन वक़्तु जेका पार्टी जेको अमल कयो आहे उन ते मां तव्हांखे इहो ॿुधायां त पार्टियूं हमेशह पंहिंजे मंशूर सां ठहंदियूं आहिनि ऐं पार्टियूं जेके बि जुड़ंदियूं आहिनि उन्हनि जो पहिरीं मंशूर हूंदो आहे त उनखे करिणो छा आहे। पर हिननि त हिकिड़ो PTI जेको हिकिड़ो नारो ॾिनो हुयो त हिकिड़ो नओं पाकिस्तान असां ठाहींदासीं ऐं नए पाकिस्तान जे चकर में जेतिरा जेके हीअ पंहिंजा असां सियासतदान हुआ उहे PTI में शामिलु थिया। पर थियो ईअं हो त हाणे तव्हां ॾिसो त जेके बि हिन PTI में आया हिकिड़ो त माण्हुनि खे इहा उमेदु हुई त हिकिड़ी क्रिकेटनि जी हिकिड़ी पार्टी आहे, हिकिड़ो क्रिकेटर आहे हुन में नौजवान तबिको घणो सियासत में ईंदो ऐं हू जेको कामयाबी बि उन तहत हासिलु करे सघे थो। पर तव्हां ॾिसो त हिन जा जेके लीडर हुआ, जेके अॻुवान हुया, उहे समूरा अॻुवान जेके उहे कंहिं न कंहिं पार्टियुनि में पुराणा खिलाड़ी हुआ सियासत जा ऐं उहो अची वरी साॻाई जेके जीअं थींदो आहे त हिकिड़ी काबीना उनजी जॻह जुड़ी उन में समूरा सियासतदान पुराणा हुया, उन में को नवां चहिरा तमामु घटि आंदा विया ऐं हुननि जो इहो सिर्फ़ु मंशूर न हुयो, हिकिड़ो प्लानिंग न हुई त पार्टी खे मंशूर ॾियणो आहे, पार्टी जो नज़रियो छा आहे, पार्टी जो को नज़रियो ज़ाहिर न कयो वियो, पार्टी जो को मंशूर ज़ाहिर न कयो वियो ऐं बसि सिर्फ़ु इहो हुयो त PTI थी वई ऐं PTI थी करे जॾहिं उभरी त उन सम्झो त जॾहिं अवाम जी ताक़त समूरी असां सां गॾु आहे ऐं एतिरी जॾहिं अवाम जी ताक़त आई उहो वज़ीर अज़म चूंडिजी बि आयो ऐं हुन वॾी अक्सरियत सां कामयाबी बि हासिलु कई त पोइ हुनखे थोरो गुरूर बि अची वियो। पर सियासत में इहो हूंदो आहे त न्याज़ ऐं निवड़त ऐं अवामी मसइला हल करण, अवामी मसइला जेसिताईं तव्हां हल न कंदो तेसिताईं तव्हांखे अवाम वोट न ॾींदो, तव्हांखे कामयाबु न कंदो। सो तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान जो इहो बि चवणु आहे त जेकॾहिं मूंखे
नाल कयो वियो त शाह मोहम्मद कुरैशी उनजी पार्टी हलाईंदो, ऐं इहो बि चयो जेकॾहिं मूंखे नाल कयो वञे थो त शाह मोहम्मद कुरैशी उन पार्टी जो सरबराह हूंदो, ऐं मुराद सईद मुस्तक़बिल जो लीडर आहे। मौजूदा हुकूमत मुल्की मुइशत खे तबाह करे छॾियो आहे। मौजूदा हुकूमत जो इशारो हुनजो इहो हुयो त जेका हिन महिल PDM जी हुकूमत जुड़ी आहे, उन PDM जी हुकूमत ते तहत ई हुनजो इशारो हुयो त जेका हिन हुकूमत हिन मुल्क खे तबाह करे छॾियो आहे, महांगाई नी आहे। पर तव्हां ॾिसंदो त इमरान ख़ान जी जेका हुकूमत हुई, उन इमरान ख़ान जी हुकूमत दौरान ई इहो जेको महांगाई जो तूफ़ान थियो, माण्हू परेशान थिया, हीअ सॼी सूरत हाल उन खां शुरू थी। उहो महांगाई जेकॾहिं मथे चढ़े थी त पोइ लहण जो नालो कोन थी वठे। ग़रीब अवाम तमामु घणो परेशान आहे। इमरान ख़ान जो चयो इहो बि चयो आहे त जेके पार्टी छॾींदा पिया वञनि, कुझु मजबूर आहिनि, कुझु वाइखा थिया आहिनि, ऐं पार्टी लाइ नौजवान बहितरीनु सरमायो आहिनि, ऐं टिकेट उन्हनि जो हक़ आहे जॾहिं आरिफ अलवी आइन मूजिबि उहे कमु कंदा। त हाणे ॾिसो त इमरान ख़ान वरी बि नौजवाननि जी ॻाल्हि कई आहे, ऐं नौजवाननि जी जॾहिं हिन ॻाल्हि कई आहे त इहा पार्टी हिन जी जेका मज़बूत थी, उहा नौजवाननि तहत ई मज़बूत थी वई। पर हिन वटि को मंशूर न हुजण जे करे ही प्लानिंग खां, पंहिंजे पार्टी खे मज़बूत करण खां फेल वियो, जंहिंजे करे हिन अहिड़ा कम कया जेके माना हिन जा अक्सर जेके अॻुवान आहिनि उनजो इहो चवणु आहे जेके असांजे पाकिस्तान जे जेके मुल्क दुश्मन मुल्क आहिनि उहे बि न करे सघिया, पर पाकिस्तान में रही करे असांजे हिकिड़े पार्टी जो सरबराह उन दुश्मन मुल्कनि जहिड़ो कमु कयो, ऐं अहिड़ो कमु कयो जेको पंहिंजी रियासत ते तारीख़ में पहिरियों दफ़ो हमिलो कयो। ऐं उन रियासत ते जॾहिं हमिलो कयो त उन 9 मई वारो जेके वॻोड़ थिया, वाक़िया थिया, जेके माना उन जा यादगार शहीदनि जा साड़िया विया या फ़ौजी मिल्कियतुनि ते हमला कया विया, उहो उन ॾींहं खे कारो ॾींहुं करार ॾिनो वञे थो। ऐं जेके हुनजो आहे सॼी सूरत हाल तव्हां ॾिसो पिया त हिन वक़्तु पार्टी मां धड़ाधड़ माण्हू जेके आहिनि सो ॿाहिरि वञनि पिया, ऐं इमरान ख़ान अकेलो थींदो पियो। छा PTI ते पाबंदी लागू थिए थी या ॿी का नई पार्टी ठहण लाइ वेंदी? हा बिल्कुलु साइमा, तव्हां इहा सही ॻाल्हि कई त PTI ते पाबंदी जी सूरत हाल नज़र अचे पई, ऐं PTI मां जॾहिं हुन जा अहम रुकन, अहम मेंबर जेके आहिनि उहे जॾहिं पार्टी छॾे वेंदा त यकीननि पार्टी में इमरान ख़ान अकेलो पार्टी हलाए न सघंदो। ऐं जॾहिं इहा सूरत हाल वञे पई त हीअ जेके माण्हू हिन जा जेके लीडर आहिनि उहे जेके छॾे रहिया आहिनि, उहे जॾहिं पार्टी छॾीनि था त यकीननि का हिकिड़ी अहिड़ी पार्टी जुड़ंदी। तव्हां ॾिसंदो जॾहिं तोड़ फोड़ पैदा थींदी आहे मुल्क में, सियासी सूरत हाल जी तोड़ फोड़ थींदी आहे, त पोइ उन में इहो थींदो आहे त का न का नई पार्टी ज़रूरु ठहण लाइ वेंदी आहे। ऐं हिन महिल तजिया निगार या जेके सियासी मुबसर आहिनि उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे त हीउ जेको इमरान ख़ान जो ज़वाल अची चुको आहे, इमरान ख़ान पंहिंजी सियासत तां चिड़ी वियो ऐं नफ़रत जी सियासत कई। इमरान ख़ान जी नफ़रत जी सियासत जे करे जेके हुनजा लीडर उहे छॾे वञनि पिया, त यकीननि हेतिरा सारा लीडर जेके आहिनि उहे पार्टी छॾे जेकॾहिं ॿिए पासे वञनि पिया त उन्हनि जी का न का नई पार्टी अहिड़ी ठहण लाइ ज़रूरु वेंदी। ऐं तव्हांखे इहो बि ॿुधायां त जेको जहांगीर तरीन आहे उनजो ग्रुप जेको आहे तहरीक इंसाफ़ छॾींदड़ अॻुवाणनि ऐं अॻूणनि असेंबली मेंबरनि सां बि उन्हनि राब्ता कया आहिनि। तहरीक इंसाफ़ जा केतिरा ई जेके अॻुवान आहिनि जहांगीर तरीन ग्रुप में शमूलियत लाइ राज़ी बि आहिनि, ऐं जहांगीर तरीन वेझो में 100 खां वधीक जेके हुन जा अॻुवान हुन सां राब्ता ऐं मुलाक़ातूं करे चुको आहे। ऐं फवाद चौधरी, फिरदौस आशिक़ ऐवान बि जहांगीर तरीन सां राब्ते में आहिनि, जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा मां बि केतिरा ई अॻुवान जेके आहिनि जहांगीर तरीन सां राब्ते में आहिनि। ऐं ईंदड़ कुझु ॾींहंनि में PTI छॾींदड़ जहांगीर तरीन सां गॾु हलण जो बि ऐलान कंदा। तव्हां इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त जॾहिं जहांगीर तरीन हिकिड़े माण्हू सां सियासतदान सां जेके PTI छॾीनि पिया उन सां मुलाक़ातूं पियो करे, हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ग्रुप मज़बूत पियो करे, त इन मां हिकिड़ी नई पार्टी ठहण जे लाइ इशारो मिली रहियो आहे। त जॾहिं इहा सॼी सूरत हाल साम्हूं अचे थी त पोइ बाक़ी मां तव्हांखे इहो ॿुधायां त जॾहिं इमरान ख़ान जी नई मां पार्टी जॾहिं ठही हुई त मुल्क जे अवाम खे हिकिड़ी उमेदु आई हुई त हिकिड़ी छो जो चवनि त अल्टरनेट कोन्हे को, जॾहिं नवाज़ लीग आहे ऐं उहा जेकॾहिं हुकूमत में अचे थी त उन में दौर में के मसइला अवाम जा मसइला हल नथा थियनि, त उनखां पोइ पीपल्स पार्टी वरी हुकूमत में अचे थी त वारे ते कॾहिं पीपल्स पार्टी थी हुकूमत में अचे त कॾहिं नवाज़ लीग थी अचे, पर अवाम जा मसइला उते जो उते रहनि था इहे सॼे। पर जॾहिं PTI वजूद में आई त अवाम में इहा उमेदु ज़ाहिर थी हुई त हाणे असां वटि अल्टरनेट आहे, नौजवान क़यादत जेका आहे सा अॻिते ईंदी। पर इन सॼी सूरत हाल में तव्हां ॾिठो त इमरान ख़ान मुकमल तौर ते नाकाम वियो आहे, छाकाणि त हीअ जेकी सियासत जी सूरत हाल हुई उनजे फेवर में न पई वञे हिन वक़्तु। ऐं हिन वक़्तु हुनजा कारकुन, हुनजा अॻुवान PTI खे छॾे रहिया आहिनि। उहे साॻा अॻुवान जेके आहिनि
इन जी जेके तारीफ़ कंदा हुआ, जलसनि में वॾियूं वॾियूं तक़रीरूं कंदा हुआ इमरान ख़ान जे लाइ, उहे हिन वक़्तु जेके आहिनि उनजी मुखालफ़त में ॻाल्हाए रहिया आहिनि। ऐं उहे चवनि था त असां उनखे खोड़ दफ़ा इन मामलनि ते सम्झायो आहे, पर उनजे सम्झाइण जे बावजूदि जेको हुन ग़लति अमल कया, जंहिंजे करे अॼु जेके आहिनि उहे उनखां धारा थी रहिया आहिनि ऐं PTI बिल्कुलु ई ख़तमु थींदे नज़र अची रही आहे। सोलंकी साहब, तव्हांजी महिरबानी असां सां गुफ़्तगू करण लाइ। नाज़रीन, तव्हां असांजे तजिया निगार जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदसि चवणु आहे त मुल्क जी सियासी सूरत हाल बिल्कुलु तब्दील थींदे नज़र अची रही आहे। PTI जो को बि मुस्तक़बिल नज़र नथो अचे। जेके अॻुवाण PTI छॾे रहिया आहिनि उहे कंहिं नई पार्टीअ जी उमेद में आहिनि। नई पार्टी ठहण जी सूरत हाल नज़र अची रही आहे। अॻिते ॾिसिजे त इलेक्शन ताईं कहिड़ियूं नयूं पार्टियूं ठहनि थियूं ऐं सूरत हाल किथे थी दंग करे। उन सां गॾु पंहिंजी मेज़बान साइमा बलोच खे ॾींदा इजाज़त। वरी मिलंदासीं कंहिं नए इशू सां गॾु। तेसि ताईं अल्लाह वाही।